जय झूलेलाल। मुंहिंजो नालो आहे हर्षिका गिरीश कमरा। मां हिकु दर्जे में पढ़ंदी आहियां। मुंहिंजे स्कूल जो नालो आहे हेमू कलानी प्राइमरी स्कूल, गांधीनगर, कोल्हापुर। मां हिकु बेत ॿुधाईंदसि, उन जो नालो आहे सुठा संस्कार। मावे पीउ जो चयो मंझि, सदा बदब में तिंजे रहिजे, ने दोस्तान खे मान ॾिजे, जीअं हो चवे तीअं कजे। भावे भेण सां रखिजे प्यार, तिन सां कोन कजे तकरार। सवेल सम्झे सवेल उथिजे, अवल दणीअ जो नालो गिणजे, कूड़ न चइजे थिजे नगवार, शइ चोराइनि थिजे नगवार। इन नसीहत ते जो हलंदो, माइट मिट खे सो वणंदो, माइट मिट खे सो वणंदो, माइट मिट खे सो वणंदो। थैंक यू। जय झूलेलाल।